नासिन हेडलाइन सां ॾिठियूं शिदातकोट मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शिदातकोट मां शेयर कई पिया। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शिदातकोट मां शेयर कई पिया। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई। वाक़े ख़िलाफ़ वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शिदातकोट मां शेयर कई पिया। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो आहे। शिदातकोट मां वाक़िआ आगाह कई पिया। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ वासन पारां कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो वियो आहे। ख़बर आवाज़ सां शिदातकोट मां शेयर कई पिया। शिदातकोट जे बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ले में पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई दौरान 40 वरिये जी अशरफ ख़ातून दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वई आहे। वाक़े ख़िलाफ़ वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं शिदातकोट मां सदाम सोलंकी खां। जी सदाम, वाक़ा कजो। जी बिल्कुल, ही अफ़सोसनाक वाक़िओ शिदातकोट बी सेक्शन थाणे जी हद मस्तोई मोहल्ला में पेश आयो आहे। वारिसन ॿुधाईंदे चयो आहे त पुलिस तरफ़ां घरनि ते चढ़ाई करण ते 40 साल औरत अशरफ ख़ातून ज़ाल अख़्तियार चांडियो दिल जी धड़कन बंदि थियण सबबि फौत थी वई आहे। वारिसन पारां कोटू मोटू चौक ते लाश रखे धरणो हणी रोड बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई आहे। वारिसन इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त मैडम नाहिद फावड़ ऐं जमादार दरिया ख़ान चांडियो जी चुर्च ते असां मथां ही ज़ुल्म पुलिस कयो आहे। वारिसन नाहिद फावड़ ऐं दरिया ख़ान चांडियो ऐं पुलिस मथां केस दाख़िल करण लाइ मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। जी महिरबानी सदाम, वाक़ा करण जे लाइ।